जुम्मे जो हिकिड़ो ॾींहुं थियो, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते वेठा आहिनि। बयान अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि पिया, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान खे हलाइनि पिया। जीअं जो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान हले पियो, सभु सहाबा जेको अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान ॿुधनि पिया, हिकिड़ो विच खां हिकिड़ो बराड़ी वारो उथियो ईअं मथे, या रसूल अल्लाह, असांजे शहर जे अंदरि क़हत साली थी आहे, असांजो माल जेको आहे ख़तम थी वियो आहे, असांजा फ़सुल तबाह थियण जे क़रीब आहिनि। या रसूल तव्हां दुआ कयो, तव्हां दुआ कयो त अल्लाह ताला जेको आहे बारिश खे नुज़ूल अता फरमाए। अल्लाह जे नबी जॾहिं इहे अल्फाज़ हुन ॿारड़ी वारे ॿुधा, मिंबर ते अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि, इते ई अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ बुलंद कया, या अल्लाह बारिश, या अल्लाह रहमत वारी बारिश, या अल्लाह नुज़ूल अता फरमा। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो हथ मथे कया, साहिबिन जो अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत कंदा जे अल्लाह जो कसम खणी मां ॻाल्हि थो कयां, अल्लाह जे नबी पंहिंजा हथ हेठि कया न आहिनि, बारिश जेको आहे, बादल जेको आहे, चौधारी जबलनि खां निकिरणु शुरू थी विया। ऐं अल्लाह जे नबी बयानु पूरो कयो ई न आहे, बयानु पूरो कयो ई न आहे, मुंहिंजी नज़र ॾिसे थी त मींहुं शुरू थी वियो आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढ़ी मुबारक खे मींहुं जा क़तरा लॻनि पिया। ऐं इहा बारिश जुमे जे ॾींहुं शुरू थी आहे, छंछर जे ॾींहुं इहा बारिश हली, आचर जे ॾींहुं हली, इहा फिरंदे फिरंदे पूरो हफ़्तो बारिश हली, वरी जुमे जो ॾींहुं मोटी आयो, वरी अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमाइनि पिया। इहो वरी ॿारड़ी वारो उथी करे अर्ज़ु कयनि, या रसूल अल्लाह, अल्लाह खां दुआ घुरो, बारिश एतिरी ज़्यादा थी आहे जो असांजो फ़सुल न तबाह थिए। या रसूल अल्लाह, तव्हां दुआ घुरो त अल्लाह ताला जेको आहे बारिश खे ख़तमु करे। अल्लाह जे नबी वरी हथ कयां, अल्लाह ताला फौरी तौर जेको आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ हेठि कया ई न आहिनि, अल्लाह ताला अॻ में जेको आहे बारिश खे ख़तमु करे छॾियो। जंहिंजे हथनि खे अल्लाह ताला न मोटायो, अॼु जेको आहे उम्मत उनजे तरीक़े खे विसारे वेठी आहे। जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़े में असांजी कामयाबी आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो जंहिं ॾींहुं तरीक़ो असांजी ज़िंदगी खां वेंदो, उन ॾींहुं असां हलाकत जो शिकार थींदासीं, उन ॾींहुं असां जेको आहे नुक़सान में वेंदासीं। काइनात में सभ खां अफ़ज़ल तरीन जेकॾहिं को तरीक़ो आहे ऐं जेको अल्लाह खे पसंदि जेको तरीक़ो आहे, उहो तरीक़ो जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो आहे। तव्हां